अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू गर्मी ऐं सर्दी, दुख ऐं सुख, तरतीब उभम अखर ये 27। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जॾहिं बुनियादी हक़ ऐं वास्ता उजरत मिलण, बिना कंहिं ॾाढ ज़ुल्म ज़ोर जे, पघर जे पोरियो जो पघर सुकण खां अॻु में मुआवज़ो मिलण, जे बाक़ाइदा मुक़रर वक़्त ते मुसलसल मिलंदो त ॼणो रांदीगो थी रहण, जे बाक़ाइदा मुक़रर वक़्त ते मुसलसल मिलंदो त ॼण रांदीगो थी रहण, या शायदि मुकमिल ताबेदार थी गुज़ारण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जॾहिं बुनियादी हक़ ऐं वास्ता उजरत मिलण, बिना कंहिं ॾाढ ज़ुल्म ज़ोर जे, पघर जे पोरियो पघर सुकण खां अॻु में मुआवज़ो मिलण, गुज़रान वास्ते पोरियो करणु कशालो कढणु, गुज़रान वास्ते पोरियो करणु कशालो कढणु, हुकुम जो बंदो थी ॼणो रहंदो रहण। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जॾहिं बुनियादी हक़ ऐं वास्ता उजरत मिलण, बिना कंहिं ॾाढ ज़ुल्म ज़ोर जे, पघर जे पोरियो जो पघर सुकण खां अॻु में मुआवज़ो मिलण, जफ़ाकशी करणु हेॾां होॾां न थियणु, जफ़ाकशी करणु हेॾां होॾां न थियणु, अहिड़ी तरह ख़िदमत करणु जो तमामु घणो न डिॼणु, ॻणतीअ में न पवणु। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जॾहिं बुनियादी हक़ ऐं वास्ता उजरत मिलण, बिना कंहिं ॾाढ ज़ुल्म ज़ोर जे, पघर जे पोरिये जो पघर सुकण खां अॻु में मुआवज़ो मिलण, किथे किथे न कंहिं शइ लाइ परेशान थियणु न वाॼाइणु, किथे किथे न कंहिं शइ लाइ परेशान थियणु न वाॼाइणु, न ॻोल्हणु न ॼण ख़्वार ख़राबु थियणु। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जॾहिं बुनियादी हक़ ऐं वास्ता उजरत मिलण, बिना कंहिं ॾाढ ज़ुल्म ज़ोर जे, पघर जे पोरियो जो पघर सुकण खां अॻु में मुआवज़ो मिलण, किथे किथे न घणो ॻाल्हाइणु न बद अल्फाज़ कढणु, किथे किथे न घणो ॻाल्हाइणु न बद अल्फाज़ कढणु, बद कलाम न कढणु, पाण ख़ुशि इख़लाक़ थियणु, ख़ुशि कलाम थियणु, प्यार मोहबत सां गुफ़्तगू करणु। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, जॾहिं बुनियादी हक़ ऐं वास्ता उजरत मिलण, बिना कंहिं ॾाढ ज़ुल्म ज़ोर जे, पघर जे पोरियो जो पघर सुकण खां अॻु में मुआवज़ो मिलण,